मालिकरानी दादू मां फिदा हुसैन पवर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू जी रिपोर्ट मुताबिक दादू बी सेक्शन जे हद में चोरियुनि जो आज़ार वधी वियो। दादू फिश पॉइंट होटल जे भरिसां रमीज़ कॉलोनी में सियासी समाजी अॻवान आसिफ पवर जे घर मां चोर 1 लख रुपयनि खां वधीक मालियत जो सामान चोरी करे विया। आसिफ पवर मीडिया सां ॻाल्हाईंदे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा छा मसलो आहे? साईं मसलो इहो आहे जो 20 ॾींहं पहिरियां मुंहिंजे घर मां चोरी थी, उतां 2-2.5 लख रुपए जो मुंहिंजो सामान खणी आहे। उन खां पोइ जेको आहे सो 3 ॾींहं राति मुंहिंजी उताक में घड़ी 1.5 लख जो सामान उतां खणी आहे। फ्रिज जेको आहे सो टीवी वग़ैरह माना स्टेबलाइज़र घणो सामान खणी आहे। राडो घड़ी आहे मुंहिंजी 1.5 लख रुपए जी, उहा खजी वई आहे। पुलिस ॾे वञूं था, NC पहिरीं बि दाख़िल थियल आहे, को बि मतिलबु हुन में इंट्रेस्ट न थी वठे। असां कुतो घुरायो, उहो कुते पहिरों खयो आहे। उते असांजे पाड़े में हिकिड़ी जॻह में जेको आहे सो रहनि पिया छड़ा माण्हू, कुतो जीअं अंदरि हलियो आहे त उहे अंदरि जवाबे खिजा 4 ॼणा वेठा ऐं उन खां पोइ उन चइनी वटि 15 मोबाइलूं। पुलिस उन्हनि खे ॿधी वई आहे, कुते जो पेर खयल पुलिस ॿधी वई आहे। राति पैसा वठी उन्हनि मां हथ कढिया अथसि ऐं चवनि था त असां शख़्सी ज़मानत ते छॾियो आहे। असांजी FIR माना कनी कोन था, कल्ह खां वठी असां पंध वेठा कयूं त असांजी का बि FIR वग़ैरह नथी कई वञे। असांजी SP साहब सां मुतालबो आहे त असांजी चोरी वापसि थिए। IG सिंध ऐं DIG साहब सां मुतालबो आहे त असांजी चोरी वापसि कई वञे। असां ग़रीब मिसकिन आहियूं, असां लाइ मुसीबत थी वई आहे ऐं असांखे जेको आहे सो असां सां ताउन कयो वञे, न त सुभाणे असां प्रेस क्लब ते वेंदासीं ऐं न त असां प्रेस क्लब ते पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं।